इरसा जी सलाहकारी कमेटी जो इजलास सिंध सां वास्तो रखंदड़ इरसा चेयरमैन सैयद मज़हर अली शाह जी सदारत हेठि थियो। इजलास में चईनी सूबनि जे आबपाशी ऐं ज़रायत खाते तोड़े वापडा मौसमियात ऐं ॿियनि इदारनि जे नुमाइंदनि शिरकत कई। इजलास खां पोइ मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे इरसा जे तर्जुमान ख़ालिद राणा ॿुधायो त अॼु ख़तमु थींदड़ रबी जे मुंद जे रुॻो आख़िरी ॿिनि ॾहाकनि में पाणी जी खोट थी, छाकाणि त सभिनी नदियुनि में पाणी जा वाकिरा घटिजी विया हुआ। बाक़ी मजमूई तौर ते सूबनि खे तय थियल हिसे खां वधीक पाणी ॾिनो वियो। इरसा जे तर्जुमान दावा कई त पंजाब खे 15.5 मिलियन एकड़ फुट जी भेट में 15.11 एएमएफ, सिंध खे 11.56 एएमएफ बदिरां 11.65 एएमएफ, केपी के काटू ॿुड़ी 65 जी भेट में 54 ऐं बलोचिस्तान के 99 जी भेट में 1.7 एएमएफ पानी ॾिनो वियो। पंजाब की जो एलोकेशन थी रबी के लिए वो थी 15.1 मिलियन एकड़ फीट, सिंध की थी 11.6 मिलियन एकड़ फीट और उन्हें जो पानी मिला 11.7 मिलियन एकड़ फीट पानी मिला। केपी कैनाल के लिए एलोकेट किया था वो 0.65 मिलियन एकड़ फीट था, उन्हें 0.54 मिलियन एकड़ फीट मिला। उनकी जो पानी में कमी थी वो इस वजह से ही उन्होंने अपना कैनाल क्लोजर एक्सटेंड कर लिया था। बलोचिस्तान को वाटर एलोकेशन थी 0.99 मिलियन एकड़ फीट, उन्हें जो पानी मिला 1.1 मिलियन एकड़ फीट मिला। हुन चयो त ईंदड़ ख़रीफ दौरान रेम स्टेशन ते मजमूई तौर 111 मिलियन एकड़ फुट पाणी अचण जो अंदाज़ो आहे, जंहिं मां 27.63 एएमएफ अॻाटी ख़रीफ में 62.32 एएमएफ पाछाटी ख़रीफ में अचण जो इम्कान आहे। इरसा तर्जुमान जो चवणो त दस्तियाब पाणी मां 11.89 मिलियन एकड़ फुट पाणी डेमनि में ज़ख़ीरो कयो वेंदो। 20.34 एएमएफ पाणी रिम स्टेशन खां समुंड ताईं ज़ाया थियण जो ख़दशो आहे, जॾहिं त कोटड़ी खां हेठि समुंड में 10.71 एएमएफ पाणी वञण जो इम्कान आहे। हुन चयो त इजलास खे मौसमियात खाते जे डायरेक्टर जनरल ॿुधायो त अप्रैल में गर्मीपद मामूल खां 1 या 2 डिग्री ताईं वधीक रहंदो, जंहिंसां बर्फ़ ॻरण में मदद मिलंदी ऐं पाणी जा वाकिरा बहितर थी वेंदा। ख़ालिद राणा ॿुधायो त पंजाब सूबे पारां सिंधु नदीअ ते 40% सिस्टम लासिस जो अंदाज़ो लॻाइण ते एतिराज़ उथारियो वियो, जंहिंखां पोइ 35% लासिस हुअण ते इतफ़ाक़ कयो वियो। संदसि चवणो त आम तौर ते गुडू ऐं सखर बैराजनि ते बलोचिस्तान जा समूरा वाह पहिरीं अप्रैल खां बंदि कया वेंदा आहिनि, पर हिन भेरे बलोचिस्तान हुकूमत जे मुतालबे ते उहे वाह 5 अप्रैल ताईं खोलण ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो आहे। जो बलोचिस्तान के कैनाल्स हैं वो मार्च 31 को बंद हो जाती हैं, गुद्दू भी बंद हो जाता है, राइट साइड ऑफ सखर भी बंद हो जाती है। इस दफ़ा पहली दफ़ा सिंध ने ऑन डिमांड ऑफ बलोचिस्तान ये एग्री किया है कि हम गुद्दू से पानी की सप्लाईज और सखर से पानी की सप्लाईज बलोचिस्तान कैनाल में उनकी डिमांड के मुताबिक 5 अप्रैल तक जारी रखेंगे। इरसा तर्जुमान चयो त सिंध ऐं बलोचिस्तान में तकरार वक़्ती तौर ते हल कयो वियो आहे। इजलास में तय कयो वियो त ॿई सूबा गॾिजी बलोचिस्तान हिसे जो पाणी ॾियण खे यकीनी बणाइण लाइ मॉनिटरिंग कंदा ऐं इरसा बि उन जी निगरानी कंदी। हुन चयो त अॼु खां पंजाब खे इजाज़त ॾिनी वई आहे त हू टिमोए ऐं पंजनद बैराजनि ताईं पंहिंजा वाह खोले छॾे, जॾहिं त सिंधु नदीअ ताईं बि पंहिंजे हिसे जो पाणी लिंक कैनालनि में खणी सघे थो। ख़ालिद राणा चयो त अॼु खां तोसा बैराज तां पंजाब जे वाहन लाइ 4000 क्यूसेक पाणी छॾण जो बि फ़ैसिलो कयो वियो।